अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाढ़ी लोई, ॿारनि लाइ परॾेही कहाणियुनि जा तर्जुमा, सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद 2023। कहाणी जो नालो आहे ॼिभ कपियल झिरकी, जापानी लोक कहाणी। जापान उत्तर एशिया में आहे ऐं ॾखिण ओलह पैसिफिक समुंड में आहे। गादीअ जो हंधु टोक्यो, एराज़ी 3,77,915 चौरस मील, सिको जापानीज़ योन, आबादी 125.7 मिलियन, सरकारी ॿोली जापानीज़, ॿियूं ॿोलियूं अमामी, क्यूको, किकाई, मियाको। उहो ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं हो जॾहिं नासी रंग जी हिकु नंढड़ी झिरकी हिकु वण तां किरी पई ऐं संदसि खंभड़ाटियूं भॼी पियूं। वीचारीअ खे ॾाढो धकु लॻो ऐं जॾहिं खेसि महसूसु थियो त हूअ बिल्कुलु उॾामी नथी सघे त हूअ उते ई ज़मीन ते लेथड़ियूं खाई रड़ियूं करणु लॻी। ओह, आहे केरु जेको मुंहिंजी मदद करे, मुंहिंजी मदद करे। उन महिल अलाए किथां हिकु चौंबदार ॾाड़ीअ वारो महिरबानी पोड़ो अची निकितो। हू शायदि कंहिं कम सां केॾांहुं वियो पए। नंढड़ी झिरकीअ खे ॾिठाई त बीही रहियो। हू झिरकीअ जे वेझो आयो ऐं खेसि खयाईं। नंढड़ो पखी हल्के हल्के आवाज़ में किंझी रहियो हो, च्यूं च्यूं चीं चीं। मासूम झिरकिड़ी, महिरबानी पोड़े चयो, मां तुंहिंजो ख़्यालु कंदुसि। पोइ उन पोड़े उन नंढड़ी नासी झिरकीअ खे पंहिंजे घर आंदो। उन घर में हू पंहिंजी ज़ाल सां गॾु रहंदो हो। घराणे हिन नंढड़ी झिरकीअ जी ॾाढी ख़िदमत कई। हुन हिकु नरम घर ठाहे हिन जे ज़ख़्मी खंभड़ाटियुनि खे ॿधो। पोइ उन जी मरहम पटी ॾाढे ख़्याल सां कयाईं। रोज़ु हू पर खोले दवा हणी झिरकीअ जी पटी वरी ॿधी छॾींदो हो। कुझु ॾींहं रखी झिरकीअ जा पर कुझु वञी जुड़िया ऐं हू उन लाइक़ु थी त कमरे में कुझु उॾाम करे सघे। पोड़े हिन जो नालो सोज़ो मेहसान रखी छॾियो, जंहिंजी माना आहे नंढड़ी झिरकिड़ी। ऐं झिरकीअ मोट में पोड़े जो नालो रखियो हो ओजीसन, जंहिंजी माना आहे प्यारो ॾाढो। हाणे ओजीसन ऐं सोज़ो मेहसान में ॾाढो कुर्ब थी वियो हो। सोज़ो मेहसान ओजीसन सां गॾु सुम्हंदी हुई, हिन जे प्लेट में मानी खाईंदी हुई ऐं हू ॿई गॾिजी रांदियूं रहंदा हुआ। हिननि जी पसंदीदा रांदि लिक लिकोटी हुई। सोज़ो मेहसान खे त लिकण लाइ जाम अजायूं हुयूं। बसि पोइ सॼे घर में सोज़ो मेहसान जी चूं चूं ऐं ओजीसन जूं रड़ियूं पखिड़ियल हूंदियूं हुयूं। ओजीसन जी ज़ाल खे सोज़ो मेहसान ठुप न वणंदी हुई, छाकाणि त सॼो ॾींहुं हूअ ऐं ओजीसन गॾु गॾु हूंदा हुआ। ख़ासि तौर ते ओजीसन त सोज़ो मेहसान सां खेॾण महिल ॾाढो ख़ुशि हूंदो हो। अचु ओबासान, पोड़ो ओजीसन ज़ाल खे सॾींदो हो, अचो अची असां सां गॾु रांदि रह। पर पोड़ी ओबासान पंहिंजे कमरे जी दरीअ खे ज़ोर सां बंदि करे हली वेंदी हुई ऐं वीचारे ओजीसन खे संदसि रवैये ते ॾाढो शर्म ईंदो हो। हिकु ॾींहुं ओजीसन खे हिकु ज़रूरी कम सां हिकु सफ़र ते वञिणो पियो ऐं जीअं त हू पाण सां गॾु सोज़ो मेहसान खे न पियो वठी वञी सघियो, उन करे खेसि ओबासान वटि छॾियईं। ॾिस सुठी झिरकी, ख़ामोश चुपचाप, घणो गोड़ न कजांइ, ऐं हा, ओबासान खे तंग न कजांइ, पोड़े ओजीसन खेसि सम्झायो। मां घणो करे जल्दी मोटी ईंदुमि। सोज़ो मेहसान खे ॾाढी अकेलाइप महसूसु थियणु लॻी। हाणे त हिननि सां को ॻाल्हाइण वारो बि कोन हो। हूअ सॼो ॾींहुं ओबासान जे अॻियां पुठियां पई फिरंदी हुई। कॾहिं हूअ कंधु हूअं कंदी हुई, कॾहिं हीअं, पर ओबासान ते संदसि मासूम हरकतनि को बि असरु न छॾियो। हूअ उहा ई साॻी हुई, ख़ामोश, अलॻि थलॻि। हिकु ॾींहुं ओबासान कपिड़ा धोई रही हुई। हिन कपिड़ा धोई निशास्ते में भुॼाया पिए ऐं पोइ उन्हनि खे सुकण ते विधाई। निशास्तो हिकु प्याले में पियल हो जेको उन में ॾाढो सुठो पियो लॻो। सोज़ो मेहसान खे उहो प्यालो ॾाढो वणियो। हिन उन प्याले मां चोंब भरे हिकु ढकु भरियो
आह, इन में वाह जो ज़ाइको हो। हिन ॿियो डुक भरियो, आह, उन में वाह जो ज़ाइको हो। हिन ॿियो डुक भरियो, वाह। ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते डुकनि भरण सां उहो सॼो प्यालो ख़तमु थी वियो। ऐं उन महिल ई ओबासान रड़ियूं कंदी आई, तूं किनी कोझी, तो मुंहिंजो सॼो क़ीमती निशास्तो खाई छॾियो। हिन रड़ करे सोज़ो मिसान खे हथनि में खणी वरितो। पोड़ीअ खे लॻो ॼण डप खां सोज़ो मिसान जा पर ॾकंदा हुजनि ऐं दिलि ज़ोर ज़ोर सां धड़ धड़ कंदी हुजे। नंढड़ी झिरकी आहिस्ते आहिस्ते रड़ियूं करे रही हुई, चूं चूं चूं, जंहिंमां हिन जी मुराद हुई, मूंखे माफ़ु कर, माफ़ु कर, माफ़ु कर। पर तव्हांखे ख़बर आहे उन ज़ालिम औरत छा कयो? हिन सोज़ो मिसान जी चुंभ खोले अलाए किथां का कैंची आंदी ऐं सोज़ो मिसान जी ॼिभ कपे छॾी। अल्लाह, उन में केॾो न अज़ाब हो। सोज़ो मिसान रड़ कई ऐं उॾामी वई, तड़पंदी उन जॻह खां परे परे छितियुनि मथां वणनि ॾे आसमाननि में। ओबासान खेसि वेंदो ॾिसी ज़ालिमाना नमूने सां मुरकियो, मस मस वञी जान छुटी आहे। ऐं वञी पंहिंजे कम खे लॻी। ऐं हिकु ॾींहुं ओजी सन मोटी आयो। दादी मां, हिन चयो, जंहिंजो मतिलबु आहे मां अची वियो आहियां। पर किथां अचे सोज़ो मिसान जेका खेसि ख़ुशि आमदेद चवे। हाणे त सिर्फ़ु ओबासान हुई जेका ॾाढी ख़ुशि पिए ॾिसण में आई। ओजी सन उन ॻाल्हि जो ॿुधी ॾुखु महसूसु कयो। हिन ज़ाल खे अखर बि कोन कुझियो ऐं सफ़र जे थक जे बावजूद बि उन महिल ई ॿाहिरि निकिरी पियो, जबलनि ॾांहुं, वणनि जे झुगिटे में, जिते जाम वण हुआ, जिन में झिरकियूं रहंदियूं हुयूं। अलाए छो खेसि लॻो त सोज़ो मिसान उते ई हूंदी, ॿियनि सां गॾु पंहिंजे विड़े में। ऐं सॼे रस्ते हू चवंदो वियो, शटीकारी सोज़ो मी, ओ मुंहिंजी नंढड़ी ज़ुबान कपियल झिरकी, तूं किथे आहीं, केॾांहुं वई आहीं? अलाए केतिरो हलंदे हू हिकु बांस जे वण वटि अची पहुतो। हिते हिनखे अलाए केतिरियुनि झिरकियुनि जी चुण चुण पे ॿुधण में आई, छाकाणि त जापान में झिरकियूं घणो करे बांस जे वणनि में आखिरा ठाहे रहंदियूं आहिनि। ऐं ओचितो हिनखे लॻो ॼण संदसि सोज़ो मिसान खेसि सॾींदी हुजे, ओजी सन, ओजी सन, मुंहिंजे घर भली करे आए, मथे हलियो अचु। ऐं हर हंधि खेसि अलाए केतिरा आवाज़ अचण लॻा, भली करे आए, अखियुनि ते ख़ुशि आमदेद। ओजी सन ॾाढो ख़ुशि थियो। खेसि साम्हूं ई सोज़ो मिसान नज़र आई। हू पाण ई संदसि हथ ते अची वेठी ऐं खेसि पंहिंजे घर वठी आई। ओजी सन खे उहो ॾिसी ॾाढो ख़ुशी थी त सोज़ो मिसान जो ज़ख़्म हाणे भरिजी वियो हो। हूअ हिन जे पीउ ऐं माउ सां बि मिलियो। उते हिनखे सवें पखी अहिड़ा ख़ुशियुनि में रक़्स कंदे नज़र आया। हवाउनि में ख़ूबसूरत मौसीक़ी हुई। हिन उते ख़ूब मानी खाधी ऐं बहितरीनु शरबत पीतो। उहो शरबत ॾाढो सुठो हो, मिठो मिठो जहिड़ी मिसरी। हर कमरे में हिन ॾिठो त ॾाढा सुहिणा शोपीस ऐं ख़ूबसूरत तस्वीरूं लॻल हुयूं। सोज़ो मिसान जो घर सचुपचु बि त ॾाढो ख़ूबसूरत हो। आख़िर ॾींहुं बि अची ख़तमु थियण ते पहुतो। ऊंदाहे थी त ओजी सन घर वापसि वञण जो सोचियो। हिकदमि अलाए किथां ॿ वॾा झिरक उॾामंदा आया। हिकु वटि वॾो दॿो हो ऐं ॿिए वटि हिकु नंढड़ो। तो लाइ हिकु सुखिड़ी आहे, ओजी सन सोज़ो मिसान जे पीउ चयो। जेको दॿो वणई सो खण। ओजी सन पहिरीं वॾे दॿे खे ॾिठो ऐं पोइ नंढे ॾांहुं नज़र खयईं। हू साम्हूं ताज़ीमन झुकियो ऐं चयाईं, हिन सुहिणे वक़्त लाइ महिरबानी मुंहिंजा प्यारा पखीअड़ो ऐं हिन ख़ूबसूरत वेड़े जा रहवासियो, मां तव्हां सभिनी खे कॾहिं बि विसारे न सघंदुमि। तव्हांजी हिन सुखड़ीअ जी महिरबानी, मां उनखे घर खणी वञी मथां ई हंध ते रखंदुमि त मां जीअं सुम्हां या उथां त उन ते नज़र पएमि ऐं अव्हां जूं महिरबानियूं यादि कयां। हूअं ऊंदहि बि थी वई आहे ऐं कुझु पीर मर्द बि आहियां, उन करे उहो नंढड़ो दॿो ई मूं लाइ काफ़ी हूंदो। सभिनी झिरकियुनि ख़ुशीअ मंझां मुरकियो ऐं ओजी सन नंढे दॿे खे पंहिंजे पुठीअ ते खणी हिननि खे खिलंदे ख़ुदा हाफ़िज़ चयो। ऐं हर झिरकीअ हिन खे मोट में खंभ लोॾे ख़ुदा हाफ़िज़ पिए चयो।
सोज़ो मेसान त हिन खे दर ताईं बि छॾणु आई। महिरबानी ओजीसन, तूं ईंदो रहिजांइ, ज़रूरु अचिजांइ। ओजीसन जेकी कुझु ॾिठो उन ते हैरान रहिजी वियो। हिन पंहिंजे अखियुनि खे हर हर पे मटियो। खेसि सभ खां वधीक हैरानी घर अची थी जॾहिं न उहो नंढिड़ो दॿो खोलियो। मुंहिंजा ख़ुदा, इहो सॼो भरियल हो मुख़्तलिफ़ ज़ेवरनि सां, सोननि सिकनि सां ऐं अलाए छा छा सां। ओबासान खे उहो ॿुधी ॾाढी कावड़ आई त ओजीसन नंढो दॿो खयो हो, जेकर वॾो खणे हा त अलाए उन में छा छा हुजे हा। बसि उहा ई लालच हिन खे खयो बीठी हुई ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो हिन बि वणनि जे उन वेड़े जो रुख़ रखियो जिते काल्ह ओजीसन जी महिमानी थी हुई। हलंदे हलंदे हूअ बि साॻिए ई हंधि वटि अची पहुती, पहाड़नि जे दरमियान वणनि जे झुटे में। पखियुनि रड़ियूं करे आसमान मथे ते कयो ऐं वणनि पुठियां लिकी विया। ओबासान सोज़ो मेसान जे दर ते पहुची कड़ो खड़काइण लॻी। जॾहिं ओबासान खे घर अंदरि नियो वियो त हिन चओ तरफ़ हिकु करड़ी नज़र विधी। अलाए छो हिन खे हिते मज़ो न पिए आयो। सोज़ो मेसान त हिन खे ॾिसंदे ई घर अंदरि वञी लिकी हुई। बाक़ी ॿियनि पखियुनि खेसि सुठो मान ॾिनो ऐं बहितरीनु खाधा ऐं शरबत पेश कयो। ओबासान खे त बसि रुॻो पेती खणण लाइ ई लॻी पई हुई। सॼो वक़्तु हिन तंहिं लाइ पिए वॼायो ऐं जीअं ई संदसि मोटण महिल ॿ झिरक ॿ पेटियूं खणी आया त हिन हिकदमि झटि हणी वॾी पेती खईं ऐं पखियुनि खे ख़ुदा हाफ़िज़ चयो। वॾी पेती ॾाढी ॻरी हुई, एतिरी ॻरी जो हिन जो हलण बि ॾुखियो थी पियो। थोरो ई पंधु कयाईं त पघर ऐं उबसाईअ में ॼणु वकोड़जी वई हुई। रस्तो बेहदि ॾाखड़नि वारो हो ऐं अलाए केतिरा चोंबदड़ पथर संदसि सैंडल में लॻा पिए। हिन केतिरा ई थेड़ खाधा पर पेतीअ खे कंहिं बि सूरत में हेठि न लाथाईं। ख़ुदाया, मां त हाणे वधीक इंतज़ार बि नथी करे सघां। हूअं बि मूंखे ॾिसणो त आहे, छो न ढकणु खोले हींअर ई ॾिसां त अंदरि छा पियल आहे। हिन सोचियो ऐं गोॾनि भर वेही पेतीअ खे पंहिंजे साम्हूं रखियाईं। ख़बर अथव त हिन पेती खोली त अंदरि छा हो? ओ मुंहिंजा ख़ुदा, सावा नांग जिन जूं ॻाढ़ियूं जिभूं हुयूं, वॾा वॾा ॾेडर ऐं अकमकड़ियूं। हिननि पहिरीं ॼिभ कढी खेसि चटणु चाहियो, पोइ केतिरा ई नांग हिन खे वकोड़ण लाइ उतामरा हुआ। ॾेडरनि त हर टप सां पथरनि जे टकरनि खे ज़ोर सां रेड़ियो पए। हू सभु खेसि घेरे विया, संदसि हालति ते ज़ोर ज़ोर सां खिली रहिया हुआ। ओबासान ॾाढी हिरासजी वई, मदद लाइ रड़ियूं कयूं। जानवरनि खे पाण खां परे करण लाइ हथ पेर हलायईं पर हू ॾंगिनिसि न पिया, हीसाइनिसि पिया। वीचारो ओजीसन हिन खे ॻोल्हण निकितो। खेसि कहिड़ी ख़बर त हूअ वॾी पेतीअ खे वठण घरां निकिती हुई। जीअं ई ओबासान जूं रड़ियूं ॿुधियूं त हिन खां जेतिरो थी सघियो ओतिरो तेज़ थियो। खेसि ॾाढो ॾुखु थियो जॾहिं ओबासान जी उहा हालति ॾिठी जंहिंमें विढ़ियल बेवस लाचार। हिन ओबासान खे छिके ॿाहिरि कढियो ऐं हू ॿई अञा बि तेज़ माथिरीअ ॾांहुं भॻा। ओजीसन त ॾाढो सहकियो। जीअं जीअं घर पहुतो तीअं तीअं सहको वधियुसि पए। बाक़ी ओबासान उन जी छा ॻाल्हि कजे। जीअं ई हूअ घर पहुती तीअं ई गोॾनि भर वेही हिन पंहिंजो मुंहुं ढके छॾियो ऐं रड़ियूं करणु लॻी। मूंखे मुआफ़ कर, मुआफ़ कर। हिन रड़ कई, मां हिकु ज़ालिम औरत आहियां, मूं अलाए छा छा कयो, तूं मूंखे मुआफ़ कर। ओजीसन मुरकियो, हालांकि हिन खे उबस आई हुई ऐं संदसि टंगूं ॾकियूं पए, पर खेसि लॻो ॼणु हूअ सचुपचु मुआफ़ीअ जी ख़्वाहिशतगार हुजे। पंहिंजी ख़ुदमतलबी, लालची ऐं हसास हुजण लाइ सो ओजीसन खेसि मुआफ़ कयो ऐं पक ॼाणो ओबासान पोइ बिल्कुलु ठीकु थी वई। बसि उहो ई वक़्तु हो जो हिननि जूं मुहबतूं वधंदियूं वयूं,
ख़ुलूस हुजे त हसद जी कहिड़ी जाइ। ऐं हा, हिकु ॻाल्हि अव्हांखे ॿी बि ज़रूरु ॿुधायांव त ॿिए बहार में ओजिसन ओबासान खे साण वठी सोज़ो मेहसान जे घर वियो, जिते ॿिन्हिनि जी हिकु जहिड़ी ख़ातिर कई वई। ऐं तव्हांखे ख़बर आहे, को ख़राबु न हुजे त पखियुनि जूं अखियूं त सभिनी लाइ हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। ख़बर आहे छा, हिन भेरे त सोज़ो मेहसान बि ओबासान खे ॾिसी कोन लिकी हुई, बल्कि ख़ूब कचहरी कई हुआईं। छपियल गुलफुल मई 1982।